परी जो फोन छो बंद है, आफ्ताब छो रोके छड़ियो है मुझे अंदर अचण के। हाँ जमाल पुट किथे है तू बाबा? पापा मां आफ्ताब दे वञा पियो। ओन वञण जी का ज़रूरत नाहे तोखे। हिते छोकिरी जे माइटनि खे असां घुरायो आहे ऐं हू नथो चाहे त तूं हुते हुजी ऐं मामलो वधीक ख़राब थिए। तूं ये कर वापसि मोटी अच। पापा पर परी उते अकेली आहे, असां कीअं उनखे उनजे माइटनि जे हवाले कयूं? असांखे उनजे माइटनि सां ॻाल्हाइणो पवंदो पापा। बाबा आफ्ताब आहे न, वो तुंहिंजो दोस्त बि आहे। उन आसरे में तो पराई छोकिरी भॼाई। पर पापा बस मां ॿियो कुझु बि ॿुधण नथो चाहियां, तूं जल्दी वापसि अच। छा कयां यार, किथे अची पातो आहियां। सा तो मां समझा तो, पर तू भी थदे दिले दिमाग सां सोच। परी बारड़ी आहे, तू तो मैच्योर आहीं। मदद मां भी एक आम इंसान आहियां। मुंहिंजा बि जज़्बात आहिनि, मूं में के गैरत जा जरासिम आहिनि। मूंखे बि इन मुआशरे में उथड़ो ई वेहणो पवंदो। बिल्कुल, ये सब ॻाल्हियूं ज़ाती हक़ जी आहिनि, पर मां साथ तलाक मुंहिंजो भी हक़ आहे। ऐं पंहिंजो हक़ मां हिन सूरत हाल में ज़रूर इस्तेमाल कंदुसि। इहो अमल जायज़ हूंदे भी अल्लाह साईं खे नाहे पसंद, इहो भी तो सोचियो न। पर मासी इहो हक़ भी तो अल्लाह साईं ॾे थो। असां कुछ भी कयूं, जिथे सोचूं दिलियूं ऐं ख़्याल न मिलदा हुजनि, जिथे ज़िंदगी जा पंहिंजा पंहिंजा मयार हुजनि, उते शादी जे बहाली जे खोखले रिश्ते खे गंढियो अचणु पंहिंजे पाण खे मारण जे बराबरि आहे। अञा केतिरो हेठि थियो ॿुधायो? तव्हां भली कुछ भी कयो, मुझे राज़ी कोन थी। तव्हां सभु गवाह आहियो। हुन हमेशा मज़ामत कई आहे ऐं तव्हां छा था सम्झो? तूं ईअं चुप करे वेहंदी? बिल्कुलु न। हुन खुला जे लाइ रुजू कयो आहे। जेकॾहिं मां हुनखे तलाक कोन ॾींदसि त हू कोर्ट में सुभाणे बीठी हूंदी। मूंखे भी ईअं थो लॻे, पर पहिरीं हली पंहिंजी छोकिरी सां ॻाल्हाई। मां साथ छोकिरी सां ॻाल्हाइण जो मसलो हाणे मुंहिंजो मसलो न आहे। मां चङी तरह सोचे सम्झी इहो फ़ैसिलो करे चुको आहियां त असां ॿई हिकु न थी सघंदासीं। पर अलॻि थियण मसइले जो हल तो कोन्हे न। वक़्तु जॾहिं ॿाहिरि में हथु विझंदो आहे न, त माण्हू पंहिंजो कंधु पाण झुकाए छॾींदो आहे। मासी वक़्त जे हुन घोड़े ते सवार मां न आहियां जंहिंजी का रकाब ई न आहे। मां मजीद पुट अलाह ॾिनो पंहिंजे सालिम होश ऐं हवास सां, शरीयत जे मूजिब पंहिंजी ज़ाल मिसमात परी जिन गवाहनि जे साम्हूं हुनखे तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां, तलाक थो ॾियां। तव्हां हिकु भेरो वरी सोचो। मां सम्झां थो त तव्हांजा माइट तव्हांजा दुश्मन थी बीठा आहिनि। पोइ बि सभ खां पहिरियां माइट हुजनि था। बाक़ी आहे जमाल, जेको शायदि ख़ौफ़ खां अव्हां खां पर भरो थी वियो आहे। वकील साहब, जेके मोहब्बत कंदा आहिनि न, उहे मोहब्बत जी उस खे बि छांव सम्झी हलंदा आहिनि। जमाल त साबित कयो आहे त हुन मोहब्बत जी हिकु विख बि मूंसां गॾु न आहे खई। बाक़ी माइटनि जे लाइ मां पहिरियां ई मरी वई आहियां। कलीम, कलीम, कलीम जी साहब, ही ॿाहिरि फायरिंग छा जी आहे? साहब जगह सुबह अमरा आया हुआ न तव्हां वटि, उन्हनि फायरिंग कई आहे।
छा मजीद आहे गुलज़ार? न न ईअं वरी कीअं हूंदो? ठीकु आहे तूं वञ। न न ये वही हूंदा। मजीद सब कुछ करे सके तो। ही त पुलिस केस आहे, पको पको पुलिस केस आहे। मां उन्हनि खे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। उन्हनि मुंहिंजे घर जे मथां फायरिंग कई आहे। न न प्लीज ॾे न वञो। तव्हां ईअं बिल्कुलु न कजो। तव्हां भली उन्हनि सां ॻाल्हायो पर पुलिस ॾे न वञो प्लीज़। अतो गुलज़ार हूअं ई परेशान हूंदो वरी मथां पुलिस हुननि खे तंग कंदी। प्लीज़ तव्हां न वञो। मजीद त तोखे मारण थो घुरे। हू तमामु घणी इंतहा ते पहुतो आहे। त पोइ बसि न, पोइ मूंखे तलाक ॾेई पंहिंजी जान हाजी करे त मूं कहिड़ो हुनखे पंहिंजो मुड़ुसु मञियो आहे? इहो त निकाह ज़बरदस्ती थियल आहे। त पोइ बसि खुला जो केस दाख़िल कयूं था, पोइ छॾायूं था तुंहिंजी जान हुन मां। हेलो मजीद, तव्हांजे जवाब जो इंतज़ारु आहे। जल्दी ॿुधाए, न त सुभाणे नोटिस कढायांव थो। जी वकील साहब, मां तव्हांखे ई फ़ोन करण वारो हुयुसि। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। मां उनखे तलाक ॾियण जे लाइ तयारु आहियां। तव्हांजो इहो बहितर फ़ैसिलो आहे। इन सां तव्हांजी बदनामी बि न थींदी। न ई तव्हां उन माण्हू सां जहिड़ो करे सघंदो जंहिंजे पुट सां अव्हांजी ज़ाल भॻी आहे। वकील साहब, अहिड़ी ॻाल्हि न आहे। इज़तुनि जे लाइ कंहिंजो स्टेटस कोन कछिबो आहे। बाक़ी या त ख़बर पइजी वई आहे त छोकिरी कंहिंसां भली आहे। त पोइ मां काग़ज़ात तयारु कयां पियो, तव्हां अची साइन करे वञो। ठीकु आहे, असां अधु मुने कलाक में तव्हां वटि अचूं था। ओके। छा ॻाल्हि आहे जमाल, तूं एतिरो परेशान छो आहीं ऐं किथां थो अची? छा थियो? परीअ खे पंहिंजा माइट वठी विया छा? मूंखे ख़बर न आहे। बसि एतिरो ॼाणियां थो त मूं परी खे शायदि कंहिं ग़लति जॻह ते रहायो आहे। छा मतिलब? मां सम्झियसि कोन। मां आफ्ताब जे घर वियो हुउसि। हुनजे नौकर मूंखे अंदरि कोन छॾियो ऐं आफ्ताब जो मोबाइल बंदि आहे, परी जो मोबाइल आउट ऑफ रीच आहे। मूंखे त का ॻाल्हि सम्झ नथी अचे। पापा खे ॿुधायो अथई? पापा त मूंखे फ़ोन करे होॾां वञण खां रोकियो आहे ऐं ॿुधाई पिए त आफ्ताब वटि परी जा माइट आयल आहिनि, जंहिंसां ॻाल्हियूं हलनि पियूं। ऐं होॾां इमरान मूंखे फ़ोन करे ॿुधायो आहे त हू पंहिंजे घर में आहिनि, आफ्ताब ॾे त विया ई कोन्हनि। इहो छा पियो थिए? किथे वकील असां गेम त न पियो खेॾे? किथे डबल क्रॉस त नथो करे? ऐं परी जो फ़ोन आउट ऑफ रीच छो पियो अचे? ममा, तव्हां जल्दी पापा सां ॻाल्हायो। इहो मामिलो सवलो नथो ॾिसजे। मूं कराए छॾियो आहे। हुन हिन मामले खे काफ़ी हद ताईं सुलझाए छॾियो आहे। थी सघे थो असां फ्रंट ते न बि अचूं ऐं मामिलो हल थी वञे। पर ईअं ॾिसिजे कोन थो। ॾिसो न, जमाल परेशान थी वापसि आयो आहे। जमाल खे वकील जे नौकरनि घर में न छॾियो ऐं छोकिरी जो नंबर बि बंदि आहे त वकील जो नंबर बि बंदि आहे। असांखे त इहो ई अंदेशो थो थिए त असां पराई छोकिरी ऐं पराए घर में छॾे आया आहियूं। ख़ुदा न करे कुझु थी पवे त पोइ? कुझु बि कोन्हे, अलाह ख़ैर कंदो। तो वारे मुआरे खे इहो पहिरीं सोचणु खपे हा। आफ्ताब असां वटि मुलाज़िम आहे, पघारदार आहे। हुन ते एॾो वॾो एतमाद करणु न खपंदो असांखे। बहरहाल मां राब्ते में आयसि, तव्हां परेशान न थियो ऐं जमाल खे ॿाहिरि वञणु न ॾिजो। मूंखे ईअं नथो ॾिसिजे जेको ॿुधायो पियो वञे। मूंखे कुझु करिणो पवंदो। जमाल, तुंहिंजो पापा चवे थो न त उनजो वास्तो आहे वकील सां, तुंहिंजो कमु थी वेंदो। तूं इमरान सां ॻाल्हाए ॾिस त हुन वटि छा मालूमात आहिनि। जमाल, तोखे ईअं लॻे थो त वकील आफ्ताब कुझु ग़लति करे सघे थो? न ममा, ईअं आहे न, पर अलाए छो हालतूं ईअं ई ॿुधाए रहियूं आहिनि। त पोइ अरीज सही थी चवे। तूं पंहिंजे दोस्त इमरान सां ॻाल्हाए वठि।
वकील साहब, छा असां छोकिरी सां मिली सघूं था सिर्फ़ु कुझु मिंटनि जे लाइ? वाह जनाब, तव्हां त सफ़ा कमाल करे छॾियो। तव्हांखे ईअं छो थो लॻे त छोकिरी खे मां विहारी वेठो आहियां? ज़ाहिर आहे तव्हां हुननि जा वकील आहियो ऐं मामिलो कोर्ट खां ॿाहिरि हल पिया करायो। असां जेकॾहिं कोर्ट में हुजूं हा त हुननि सां मिली सघूं हा। सो हाणे तव्हां हुननि सां मिलण जो बंदोबस्तु करायो। त पोइ ठीकु आहे, तव्हां भली कोर्ट अचो, उते तव्हां पंहिंजी छोकिरी सां मिली वठिजो, जेका तव्हां सभिनी खे हिकिड़ो मिंट बि मिलणु पसंदि नथी करे। वकील, असां घणो कोर्टनि वोटनि में नथा वञणु चाहियूं। तूं असांजी ॿाहिरि ई जान छॾाए। त पोइ ॻाल्हियूं कयो न, हिकिड़ी ॻाल्हि ते त बीहो। लॻे थो त तो वटि नंग न आहे, तॾहिं तूं ईअं ॻाल्हाई। तव्हां हिन ते साइन कयो। कानूनी तरह सां तव्हांजे तरफ़ां तलाक थी वई, पर शरई तौरु तव्हां हुनखे आज़ादु कयो त इहो वधीक बहितरु रहंदो। उन लाइ हुनजो मुंहिंजे साम्हूं हुजणु ऐं 3 महीननि जो वक़्तु घुरिजे थो। तव्हां कानूनी चाराजोई पूरी कयो, उहा बि शरई थी वेंदी। मां तव्हां मां इहा उमेदु रखां थो त तव्हां अहिड़ो को बि क़दम न खणंदव जंहिंजे करे तव्हां कानून टोड़ींदड़ चवरायो। मुंहिंजी इहा कोशिशि ज़रूरु रहंदी त मां हिकु अधु ॾींहं में छोकिरी सां तव्हांखे मिलणु आहियां। वकील साहब, तव्हां असांखे ईअं था ट्रीट कयो ॼण असां अणॼाण हुजूं। इज़तनि जे भउ जे करे असां सभु कुझु सही वेठा आहियूं, न त हिन वक़्त ताईं तव्हां सभु कुझु सम्झी वञो। महिरबानी, तव्हां हाणे वञी सघो था। तुंहिंजा घर वारा आया। मुंहिंजा घर वारा हिते मूंसां मिलणा? ही ॾिस, तुंहिंजा माइट तुंहिंजे लाइ तोहफ़ो ॾेई विया आहिनि। तोहफ़ो? कि कूड़ा है ना? आफ्ताब साहब, ये न तो थी सके। ना, ये सब कूड़ा, ये न तो थी सके। मुझे तो के तलाक कर। ना मुंहिंजो त दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो मां तव्हांजे हर गुर मामले में पियो आहियां। हिकिड़े तरफ़ तुंहिंजा माइट आहिनि जेके तोखे मारण लाइ आता आहिनि, ऐं ॿिए तरफ़ जमाल आहे जेको पंहिंजे माइटनि जे करे तोखे छॾे चुको आहे। वजी त तोखे तलाक बि ॾेई छॾी आहे। मूंखे त हाणे कुझु बि सम्झ में कोन थो अचे त मां छा कयां। जमाल त कंहिं राब्ते में ई न आहे मूंसां, ऐं हुनजी माउ हसीन फातिमा जेकी तोखे घर मां कढाइण लाइ मूं ते ज़ोर रखी वेठी आहे, उहा बि ग़ाइब आहे। कुछ भी थी वञे, मां याद वारा मूंखे न छॾींदा। आफ्ताब साहब प्लीज मूंखे अम्मा सां मिला। हिन वक़्तु मां कुझु बि नथो करे सघां सवाइ तोखे पनाह ॾियण जे। मुंहिंजी जमाल सां ॻाल्हि करायो, अदा इमरान सां ॻाल्हि करायो। ईअं कीअं थो थी सघे? न बिल्कुलु न, तव्हां हुननि खे फोन करे हिते घुरायो प्लीज़ प्लीज़, ईअं न कयो प्लीज़। हिन वक़्तु मां तोखे चयुमि न, मां तुंहिंजे लाइ कुझु नथो करे सघां।
रिलैक्स थियो प्लीज़। मां ॾिसां थो त छा थो करे सघिजे। ऐं प्लीज़ तव्हां हिन कमरे मां ॿाहिरि न निकिरिजो। इहो तव्हांजो मुंहिंजे मथां अहसान थींदो। मजीद जेको तो मूंसां कयो आहे इहो त मां पाण चाहियां पई। जमाल तो मूंसां ईअं छो कयो? छो मूंसां धोखो कयो? मां तुंहिंजे करे पंहिंजो घर छॾे ॾिनो। तो मूंसां ईअं छो कयो जमाल? छो ईअं कयो जमाल मूंसां? छो ईअं कई? पंहिंजी फैमिली की राज़ी न करे सघी। बस हिक लम्हे में मुझे सब नाता तोड़े चले। ठीक है, जेकॾहिं जमाल मुंहिंजी मोहबत खे न सम्झो त हाणे मां हुनखे पंहिंजी नफ़रत सां सम्झाईंदसि। जमाल, तूं मुंहिंजी मोहबत ॾिठी आहे, मुंहिंजी नफ़रत न आहे ॾिठी। जमाल, तो मूंखे इहा उमेद न हुई। जमाल, ग़लत त पाण खां बि थियो आहे। असांखे बि एडवोकेट आफ़ताब ते अखियूं पूरे एॾो ट्रस्ट न करणु खपे न। यार, मां तुंहिंजी फितरत खां वाक़िफ़ ई न हुयुसि। मूंखे त यकीन ई नथो अचे त हू ईअं कंदो। ख़ैर, ही चौकीदार ॿुधाईंदो त ख़बर पवंदी। तूं गुलज़ार जे घर फ़ोन करे इहो मालूम करे वठ, तूं वापसि थिया आहिनि या न। यार, हिते त सिग्नल ई नथा अचनि। किथे ही रेड ज़ोन त न आहे? यार, वाकई हिते सिग्नल कोन था अचनि। मां बि चवां परी जो फ़ोन बि नथो लॻे, आफ़ताब जो फ़ोन बंदि थो मिले। किथे हिन इशू जे करे त ग़लतफ़हमी न आहे थी। न, पहिरें त इहो इशू ई न हो। पाण हिक ॿिए सां ऐं परी बि फ़ोन ते ॻाल्हायो हुयो। मूंखे त एडवोकेट आफ़ताब जे तरफ़ां का गेम सम्झ में थी अचे। न त ईअं कॾहिं बि असांखे अंदरि अचण खां हुन रोकियो न आहे। ग़लत थियो आहे मुंहिंजी न्याणी सां। मुंहिंजी बचड़ी जे नसीब में ये लिखियल त न हो। हिकु ग़लत फ़ैसिले जे करे सब रिश्ता नाता पोइते तक जी विया। ज़िंदगियूं बदलजी वियूं। मूं त बचड़ी जे सुठे नसीबनि जा ख़्वाब ॾिठा हुया, पर ते छा मां छा थी वियो।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।